Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी ओ मिठा मुंजी हाणे अथई मोकिलाणी अथई मोकिलाणी ओ मिठा मुंजी हाणे अथई मोकिलाणी अल्लाह मोकिलाणी अदा रोलू अच त भाकुर पाए मोकिलायूं वरी मिलऊं अलाए न ये मेला नसीबन जा ओ अथई मेला नसीबन जा हलिया त भाकुर पायूं पर जी ये भागा ऐत त भाकुर पायूं तो खसवा सा तो वने मुंडो तारा कन का भाकुर पायूं चाचा खबर कयो त ॾाढियूं जुठूं पर यार हाणे वञो था मां तो तादा भाकुर पाए मोकलाया मूंसां मोकलायो अदा ढोलू असा यार निवड़ी नथा सघूं असा के बिनी के चेल में सूरा अचे अबीजा अच्छा ए पेरन ते रख ये सही है काथे खचो काथे भाकुर हे इज्जत जे लायक आहिन सच्चो ही मामा तो हिनन के सही सुञातो आ हिनन के भाकुर न पाएजे पर हिनन के पोया खड़ो टाणजन अब तो ढोलू ओ वो कम करे सकिंदो हां बाकायदे करे दो सगा होटल सादवा अदलीमा पेर ड्राय न ते पुठिए में कंदो जो कोन भाकुर तो पाए छिक लगो इंगे ढोलू तो हिम्मत चाहिए शैतानन के भाकुर पाए बहाने शैतानन के ये पत्थर अनबाती पत्थर मामा शैतानन के भजाए कढो दी पर शैतानन को सवा घर में मजो को नहीं दुई तू भी तो सही भाई ताल में खुश ही पर तो मजो नहीं जो हाणे मजो इंदई बच्चल खान वारा करम खान जी मिट्टी पलीत करे हलिया विया अरे ज़ुल्म तो ॾिसो कहर तो ॾिसो ॾींहं ॾिठे जो सरेआम करम खान जे ॻोठ जे विच मां मेह ज़ोरी काहे नारा हणंदा हलिया विया ऐं करम खान जा माण्हू बि परे खां ॾिसंदा रहिया वेझे अचण जी जुरत ई कान थियनि बस दिल कंहिं जाइ जा सबारा खान करम खान खे वॾो गुरूर हो हाणे हुन जो गुरूर मिट्टीअ में मिली वियो आहे रेस माठ करे करम खान बि कोन वेहंदो हाणे करम खान जॾहिं को बि क़दम कयो न त 1000 दफ़ा पहिरियां त सोचींदो इहो ई सोचींदो हाणे बच्चल खान सबिर करण छॾे ॾिनो आहे रेस बच्चल खान भली पलांद कयो आहे पर करम खान जी दुश्मनी कारियर वांगुरु आहे पप्पू हाणे उन कारीगर जो फण कुचलण जो वक़्तु अची वियो आहे तव्हां त ॿुधो हूंदो न उरूज खे ज़वाल आहे हिन करम खान जी चोटी हाणे ख़तम थी चुकी आहे हाणे हुन हेठि भुरण शुरू कयो आहे भुरण तमामु जल्द ॾिसंदो त इहो करम खान ख़ाक में मिली वेंदो ख़ाक में इन करम खान जेके ज़ुल्म कया आहिनि न हाणे उन्हनि ज़ुल्मनि जे हिसाब किताब ॾियण जो वक़्तु अची वियो अथसि न तूं कान सादिक चोर पक्को आहे मूंखे रुगो इहो ॿुधाए त भाभी बच्चल खान सां इहा ॻाल्हि कीअं कजे पिरणा सुभाणे मां बच्चल खान सां मिली करे इहा ॻाल्हि हुननि जे कननि ते विहारियां थो त पहिरां भेट करे ॻोठ जे चोर खे वाखो करे जेको करम खान सां मिलियल आहे जेकॾहिं ॻोठ वारो चोर ज़ाहिर न थियो न त वरी ॻोठ में का ॿी चोरी थींदी ऐं असां पंहिंजे ज़ोर ते करम खान जा केतिरा डोर काईंदासीं केतिरी चोरियूं कंदासीं अदा तूं कान हाणे इहो वाज़े थींदो त सादिक चोर आहे ऐं करम खान सां मिलियल आहे पोइ इहो सोच त बच्चल खान सादिक सां कहिड़ो असरु कंदो पिरणा सादिक जो अंजाम वेझो अची चुको आहे पर यार मां इहो थो सोचां त इहो सादिक करम खान सां मिलियो कीअं काॾे वई सादिक जी गैरत काल कलो को ॾींहुं आहे इहो सादिक करम खान जे सिर जो घोरू हुयो ऐं अॼु साईं सादिक खान साहब वञी करम खान जे बगल में वेठो आहे सादिक अदा असां सां पलांद कंदो ऐं हिन पलांद ख़ातिर करम खान त छा
शैतान सां वञी हथ मिलाईंदी। पिरण बादशाह माण्हू अब शैतान को करम खान खां वॾो आहे छा? यो करम खान हिन तरह जो वॾे में वॾो शैतान आहे। यस सर। सब ख़ैर त आहे नज़ीर? ॾे ख़बर करम खान ऐं बचल खान जो मामलो छा थियो? सर मसलो वधी वियो आहे। बचल खान करम खान वारनि जी मेह ज़ोरीअ कहराए वियो बाबा। नज़ीर पोइ ईअं सम्झ त ख़ैर थी वियो, मसलो वधियो न आहे। ऐं हाणे इहो ॾिसजां ॿई धुरूं ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी थी वेंदी। सर मसलो त वधी वियो, वरी करम खान बचल खान वारनि जो ढोर कहराए वेंदो। सिर्फ़ ढोरनि ताईं ॻाल्हि न रहंदी, वॾी खून रेज़ी न थिए। सर अॻिते हली मामलो खूननि ताईं पहुची सघे थो। इन खां पहिरियां ई इन मसइले खे असां हल कंदासीं। साहब असांजी त ॻाल्हि केरु ॿुधण जे लाइ तयार ई न आहे, त पोइ मसइलो केॾो हल थींदो? उन वक़्तु ॿई धुरूं वॾे जोश में हुया ऐं हींअर ॿिन्ही धुरुनि जी कावड़ थधी थी वई आहे। भला साहब हाणे छा करणु खपे? सभ खां पहिरियों त हली था करम खान सां मिलूं, उनजे मथां वॾो ज़ोर था रखूं। हुनखे चवंदासीं त हाणे इहो जवाबी कार्रवाई कॾहिं बि न करे। उन खां पोइ हली बचल खान खे मञाईंदासीं ऐं उनखे सिर्फ़ु इहो सम्झाइणो आहे त ढोर जे करे माण्हू न माराए। ख़ुदा कंदो त मसइले जो हल थी वेंदो नज़ीर, हिते ई हल थी वेंदो। ऐं जे अञा बि ॾिठोसीं त ॿई धुरूं ज़िद नथा छॾनि त पोइ DSP साहब या SP साहब खे चवराए ॿिन्ही धुरुनि खे परचाए छॾींदासीं। शाबस तई वॾो आफ़रीन आहे तोखे छोरी। पाड़े में वञी मुंहिंजी गिलाऊं थी करी त ससु मूंखे सहंदी न आहे, मूंसां लुड़ कंदी आहे। ऐं कॾहिं मूं तोसां लुड़ कयो आहे? खुदा कर पुफी, छो थी मूं ते कूड़ा इल्ज़ाम हणी? इल्ज़ाम थी हणा? हा ही तो वञी चयो आहे मितेरी कूड़ ॻाल्हाईंदी, उनखे चयो अथई तॾहिं तूं मूंखे चए पई। मां थी सघे थो मितेरी तो मां जान छॾाइण जे लाइ सोरठ मथां कूड़ हयो हुजे ऐं ईअं ई चयो हूंदई त सोरठ तुंहिंजो हिते गिलाऊं करे वई आहे। हा कूड़ तूं बि कख रखीस। छोरा तूं हर ॻाल्हि ते रन जो पासो न वठ। ये खुआरीअ जो खारो आहे खारो। हीअ छोरी अमीरा सां पुॼी नथी सघे न, पोइ पाड़े में वञी थी इहे गिलाऊं करे। हे भागी साड़ सड़ी मूंखां सड़े थी जिथे थी वञे उते मुंहिंजूं गिलाऊं थी करे ऐं मूं हुते वरी मेसड़ी थियो बीठी आहे। मञे थी का ॻाल्हि? हल पुफी कयां थी गिलाऊं, जॾहिं तूं आहीं अहिड़ी त पाड़े में वञी तुंहिंजूं केड़ियूं ने क्यों कयां? ॿुधई खाधुस न फाट। अञा चई थो त मूं वारी कोर अहिड़ी न आहे, पाण ॿुधी थो न। मां त गिलाखोर आहियां, पर तूं पुफी सॼो ॾींहुं ज़िक्र थी करी। हाणे मुंहिंजो गठल पीठल अर्ज़ ॿुधो, ॻाल्हि खे छॾियो, झेड़े खे न वधायो। आउं चवे थी निकिरी ॾेखार मूंखे घर खां ॿाहिरि, जे टंगू न भॼई न मुंहिंजो नालो ई बदिलाए छॾिजांइ। वींदस पुफी, तूं भले मूंखे कुई छॾिजा। वञी ॾेखार तूं मूंखे। आउं चवे थी निकर त सही त ख़बर त पइजी वञई। बिठल पहिरियां त इहा जांच कर त बचल जे ॻोठ मां कहिड़े माण्हूअ जे घरां ढोर निकितो आहे? रहिस चवनि था त ॾितल जे घरों ढोर निकितो आहे। बचल ढोर जे बदिले में ढोर काहे वियो आहे? हाणे तव्हां वञो उन माण्हूअ खे ॿधी हिते खणी अचो, पोइ मां बि ॾिसां त उहे बचल वारा ॾितल खे मुंहिंजी क़ैद मां कीअं था छॾाइनि। वॾा आया आहिनि ढोर जे बदिले करम खान जे ॻोठ मां ढोर कहण वारा। बाबा इन कदम खां पोइ अञा बि मसलो वधंदो। इन खां वधीक अञा ॿियो कहिड़ो मसलो वधंदो? उन्हनि करम खान खे ललकारियो आहे। कमदार मां माठ त करे कोन वेहंदुसि न। रस वरी बि हिकु चकर सोचे वठो। मिठल मूं सोचे सम्झी फ़ैसिलो कयो आहे। जेसिताईं इहो कुराड़ो उठ बचल हली अची मूंखां हिते माफ़ी नथो वठे, तेसिताईं इहो सिलसिलो जारी रहंदो। जेकॾहिं सुभाणे जे सिज अंदरि इहो ॾितल मुंहिंजे साम्हूं न हूंदो न, त पोइ तव्हां सभिनी जो ख़ैरु कोन्हे। हाणे वञो हिन वक़्त खां ई इन ॾितल जी जांच शुरू कयो। जेकॾहिं ॻोठ जे ॿाहिरों मिली थो वञे त ठीकु आहे, न त उन जे घर में घिड़ी उनखे ॿधी हिते खणी अचो। पोइ मां वञी ने बचल सां मिलंदुसि ऐं उनखे ॿुधाईंदुसि
त करम खान जो ढोर कहण एतिरो सस्तो नाहे जेतिरो उन सम्झो। भाउ सादिक इहो त मसलो वधी वियो, इहो त असां सोचियो ई न हुयो। जेतिरो मसलो वधंदो वेंदो ओतिरो ई पीराणे ॾातूअ जी ॻिचीअ में पयल फाहो तंग थींदो वेंदो। किथे इहो मसलो वधी तव्हांजी गिची में न पए भाऊ सादिक? हिन वक़्तु सभिनी खे पक थी वई आहे त ढोर इन करम खान वटि आहे। हाणे इहो रुगो बचल खान वटि वाज़े करणो आहे त ॾातू ऐं पीराणो इन करम खान सां मिलियल आहिनि। भाउ सादिक बचल खान खे यकीन ॾियणु ॾाढो ॾुखियो आहे। जेकॾहिं ख़ुदि करम खान पाण चए त ढोर ॾातू ऐं पीराणो ॾेई विया आहिनि मूंखे, पोइ त इहो बचल खान यकीन कंदो न। पर भाऊ सादिक करम खान ईअं छो कंदो? करम खान इन्हीअ करे इहो कंदो, हिकु त हू मूंसां हथ मिलाइण थो चाहे, ऐं ॿियो त इहो करम खान चाहे थो त ॾातू ऐं पीराणे खे बचल खान जे हथां पूरो कयो वञे। छा इहो कमु तव्हां करम खान जे चवण ते त नाहे कयो? हीअ हिकु रांदि रचायल आहे। छा? हीअ हिकु रांदि रचायल आहे। वक़्तु अचण ते तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हिन रांदि जा असुल रांदीगर कहिड़ा कहिड़ा आहिनि। थोरो सब्र कयो थोरो मलाखिड़े खे मचण त ॾियो। अॼु या सुभाणे इन्हीअ ॾितल खे तव्हां ग़ाइब ॾिसंदो। उन खां पोइ असुल रांदि शुरू थी वेंदी। छो त सादिक जी मार ख़बर न चार। बाबा साईं, हिन वक़्तु असां ढोर जे बदिले ढोर काया आहियूं ऐं करम खान खे मात ॾेई आया आहियूं। पर बाबा साईं, हिन वक़्तु असांखे ॻोठ वारे चोर जी जांच लहणी पवंदी, न त इहो चोर करम खान जे चवण ते कंहिं बि घर में टांडो रखी सघे थो। हा बाबा साईं, ॾातू खान सही थो चवे। जेकॾहिं असां घरां ई कमज़ोर आहियूं त ॿाहिरि सां मुक़ाबिलो कीअं करे सघंदासीं? पहिरियां ॻोठ जे चोर खे वाखो करे उनखे सज़ा ॾिनी वञे, जीअं ॿीहर को बि करम खान जे इशारनि ते नचणु शुरू न करे। पीराणा, हाणे हिकिड़ी ॻाल्हि मूंखे साफ़ साफ़ ॿुधाए, पेरा भेट खां पोइ उन हमराह खे तूं सुञाणे वठंदे त ही पेरा इन जा ई आहिनि? बाबा साईं, सोरहाना पक सम्झो, छो त तव्हांखे ख़बर आहे न त पीराणो जंहिंजो खणे पेर तंहिंजो बाबा ख़ुदा करे ख़ैर। त पोइ हाणे असांखे इहो बि ॿुधाए त तुंहिंजो शक कंहिंजे मथां आहे त असां उन्हनि खे घुरायूं? बाबा साईं, पेरा भेटीअ में जेकॾहिं असां चंद माण्हुनि खे घुरायोसीं न त उहे दिलि में कंदा। मुंहिंजे ख़्याल में त लुच लोफर खां वठी करे ॾखणनि ताईं ऐं फ़क़ीरनि ताईं सभिनी खे पेरा भेटीअ में शामिल कयो त जीअं को बि दिलि में न करे। हा बाबा साईं, सभिनी ॻोठ वारनि खे इहो चओ, असां हितां जे अमुन ख़ातिर इहो क़दम था कयूं ऐं चोरनि ऐं लोफरनि खे हितां तड़े वाखो कयो वेंदो। हा बाबा, इहा ॻाल्हि सुठी कई अथव। जेके मख़सूस माण्हुनि खे घुराइबो त दिलि में कंदा त असां में शक पियो अथऊं। जे सभिनी खे गॾिजी घुराइबो त कोई शक बि न कंदो। इन करे सावल बाबा, तूं सॼे ॻोठ खे चई छॾ, वॾे फ़क़ीरनि खे बि चई अचिजां त अचनि ऐं अची पंहिंजा पेरा भेटाइनि।
मितेरी घर जो सुबुह खां वठी कम करे करे मुंहिंजी त चेल कम करण छॾे वई आहे। हाणे वारो कर त को चांहि जो कोप ठाहे वठ त को थक लहे। केड़ी तव्हां खाटी खई आहे जो मरी पिया आहियो? भाई सुबुह खां वठी सामान ढोयो अथऊं, सो बि हिकिड़े चांहि जे कोप ऐं पापे ते। हाणे तूं पाण ई इंसाफ़ कर, असांजे जिस्म में साह आहे जो वधीक कमु कयूं। ठीकु आहे, तव्हांखे चांहि करे प्यारियां थी। हाणे ॾिसो त हिते केॾो सुकून आहे। हुते त हुन रोलू ऐं ढोलू जी बड़बड़ ॿुधी मथे में सूर पइजी वेंदो। मितेरी सही थी चवे, हिते सुकून त वॾो आहे, पर जे हिते माई अमीरा अची वई न पोइ त असुर रोलू ऐं ढोलूअ जा बि रिकॉर्ड क़ाइमु करे छॾींदी। ईअं असुल दुहल वांगुरु धधका कंदी ईंदी। असुल उन माई अमीरा खे मां मुंहुं ॾेई वेंदसि। भुल चुक में जेकॾहिं असांजे घर हिकु ॿ चकर आई बि न, उन हिकु ॿिनि चकर में अहिड़ो असरु कंदीसांसि जो ज़िंदगीअ में कॾहिं भुलिजी वेड़े मुंहुं न कंदी। भाई खुदा करे जो ईअं थिए, असां त सुकून लाइ सिकी मुआ आहियूं। मन हिननि कखनि में असांजी क़िस्मत में को सुकून लिखियलु हुजे। मासर वाक़ई तूं हाणे वापारी थी वई, वापारी थो लॻी। हा मां त कोशिश कयां पोइ यार वापार जो ॾसो मूंखे यार पीराणे ॾिनो। मासर पीराणो वॾो माहिर थिए, पीराणे खे पाण सां छो थो गॾु खणी? यार हू पंहिंजे खफे में ऐं ॿियो त पीराणो ॾातूअ खे कोन छॾींदो ऐं मुंहिंजी त असुल ॾातूअ सां लॻे ई कोन। पोइ इहा ॻाल्हि आहे न, पोइ ॾातू ऐं तूं कॾहिं बि कोन ठहंदो। मां त पीराणे खे बि परे को सलाम कंदो आहियां। इन जे करे बाबा गहराप सुठी न आहे, सुभाणे को मसलो न पइजी वञे गिचीअ में। मां त हाणे ॻाल्हि ॿुध, हाणे भला केॾे हलण जो इरादो अथई? अहिड़े मासा अथई, हल त हलूं था शहर मुर्गी वठूं। ताजू तोखे मानी खारां जो मुर्गी अच। वाह वाह वाह, अच तूं पचाई दे न। करम खान वधीक सख्त कदम खणण जी मां तोखे हरगिज़ इजाज़त कोन ॾींदुसि। सूबेदार साहब, तीर कमान मां निकिरी चुको आहे ऐं वो तीर कंहिं बि वक़्तु बचल जो सीनो चीरे सघे थो। छो करम खान, छो अची अमुन जा दुश्मन थिया? अमुन खे बर्बाद करण वारो इहो बचल अथई। मां कंहिं बि वक़्तु तोखे साबित करे ॾींदुसि त ढोर जा चोर बचल जे ॻोठ जा आहिनि। उन खां पोइ मुंहिंजे ई ॻोठ ते हलां करे आयो ऐं ॾाढ मुड़सी करे मुंहिंजे ॻोठ जो ढोर काहे हलियो वियो। उन खां पोइ बि मां ख़ामोश रहां छो सूबेदार साहब, छो? करम खान, जेकॾहिं चोर बचल खान जे ॻोठ जा आहिनि त पोइ तव्हां उन्हनि जा नाला बचल खान खे छो नथा ॾियो? बचल अंधो आहे, गुंगो आहे, ॿोड़ो आहे, मंडो आहे, छा आहे जो उन जे ई ॻोठ जा चोर? मां उनखे वाज़ह करे ॾियां, हूअं त पाण खे वॾो दाना थो सम्झे, पंहिंजे ई ॻोठ जा चोर ॻोल्हे नथो सघे त पोइ इहा पगल आहे। भोग फ़क़ीर जे मथे ते रखे चंग मुड़सीअ जी पग ॿधण बचल जो को बि हक़ कोन्हे। करम खान, मां अॼु ई वञी बचल खान सां मिलां थो, पर तेसि ताईं तव्हां बि थोरो सब्र खां कमु वठिजो ऐं हिन दुश्मनी जी बाहि खे वधीक न भड़काइजो। बाहि भड़की चुकी आहे, जेतिरो थी सघई जल्द उनखे विसाइण जी कोशिश कर, न त कंहिं जा दामन सड़ंदा उनजी मूंखे का बि ख़बर कोन्हे। मितेड़ी, अॼु भला असांजे घर में कीअं भुलिजी पई आहे? माई कमला, असां घर मटायो आहे, लॾो खणी थोरो तव्हांजे वेझो थिया आहियूं, इन करे सोचियमि त तोखे पाण ई ॿुधाए छॾियां।
मतां वरी मूंसां मिलण लाइ हुन घर वञी निकिरी। तूं मूंखे न ॿुधाए, मूंखे ख़बर पई आहे त तव्हां घर मटायो आहे। कमला देवी, अरे साईं माई मितेड़ी खे घटि में घटि छा त पटण दे। घर आई आहे, पधाड़े थी आहे, पोइ वञी हाल वाल वठेसि। काका, मां सिर्फ़ कमला खे ॿुधाइण लाइ आई हुयसि, हाणे ॿुधाए वञा पई। मितेड़ी थोड़ी देर वेह त सही, चांहि त पीआरे पोइ वञजांइ। चांहि तुंहिंजी वरी ॿिए चकर पीआरींदसि। हिन वक़्तु त समूरो घर जो सामान खिंडरियो पियो आहे, उहो वञी ठाहे रखां, पोइ वांद काई कॾहिं तोसां कचहरी बि अची कंदसि ऐं तुंहिंजी चांहि बि पीअंदसि। हाणे मां हलां थी। जेका तुंहिंजी मर्ज़ी, पर अचिजांइ ज़रूर। कमला इन्हनि माण्हुनि जो ख़्यालु कजांइ। ख़बर थी मितेड़ी ते वीचारी आहे शादी, बाक़ी हिननि जा मर्द ॾाढा ॾुखिया अथई। राम राम राम, ईश्वर पत थी रखजांइ। धणी हर माण्हू छा ठगी कोन कंदा, इहा त मिड़ई जॻह फबाइण जे लाइ कई हूंदनि न। असां भला हिननि खे कहिड़ो पंहिंजे घर में रहण था ॾियूं जो असां छा ठगी कंदा। कहिड़ी ख़बर कमला, ठगनि माण्हुनि वटि ठगी करण जा वॾा नमूना हूंदा थी। हो तोखे अहिड़ो मुझाए छॾींदा जो तुंहिंजो दिमाग़ बि कमु न कंदो। चवंदी सही आहिनि, ऐं ख़बर थी कमला, चवंदी त छा कजे। इन जे करे कमला मां तोखे पहिरियों ई ॿुधाए थो छॾियां त पंहिंजूं अखियूं खुलियल रखजांइ। फिराडी माण्हू थी, फिराडी कंदई। राम राम। साईं तूं बेफ़िक्र थी, मां होशियारी कंदसि। मासा त ॻाल्हि त ॿुधो, सॼो ॾींहुं घर में अकेलो वही बेज़ार न थींदो। मसा त बाबा या मां जे गुज़ारे वञण खां पोइ यार मां बिल्कुलु अकेलो थी वियो आहियां। मासा त ॻाल्हि त ॿुधो, हाणे नओं सऊदीअ मां वई वॾो माल कमाए पैसा खणी वई, पोइ हाणे शादी छो थो करे? शादी कर न। मासा त इहो ई तो सोचां थो त शादी कयां, को अहिड़ो तोखे रिश्तो सुझे त मूंखे ॿुधाए जीअं मां पंहिंजो घर आबाद करे सघां। अरे मासा त गुलाब, तूं बि चरियो आहीं। रिश्ता खोड़, तूं रुगो राजपो ॾेखार। मसा त हाणे ॻाल्हि ॿुध, रिश्तो ॾिस, पर यार ग़रीब घराणे सां जंहिंजो वास्तो हुजे, पोइ किथे ईअं न थिए त रोज़ रोज़ कावड़जी माइट में वेठी हुजे, पोइ मां परचाण में पूरो। हाणे तूं ई ॿुधाए मसा त जेकर तोखे ग़रीब घराणे में छोकिरी सुझे थी न त ॿुधाए मूंखे। हा मासा त हा, मां बि कोशिशि कयां थो, कुझु तूं बि कोशिशि कर, पोइ पंहिंजे घर खे आबाद कर। मासा त उमिरि वञे ई थी चढ़ंदी, कुझु ख्याल कर ख्याल। मसा त अञा कुराड़ो नया थियो जो शादीअ जी वेंदी उमिरि गुज़री। जे घर आबाद करणो अथई न, हाणे पोइ देर न कर। हेड़े मसा त है तकड़ करे छिती औरत वठी जा भई रोज़ पई मूंखे खुटे। मासा ते हथ थो ॿधाए, इन आज़ार खां भले मूंखे केतिरो बि टेम लॻे, पर मासा त के सुठे घर में वठी ॾे, ग़रीबाणी हुजे, सम्झाई। मासा त हाणे मूंखे सोची सम्झी फ़ैसिलो करणो आहे। जेकर शादीअ में 2-3 महीना लॻी बि वञनि न त बि ख़ैर आहे, पर मासा त मूंखे ग़रीब घराणे में को रिश्तो कराए ॾे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।